रिपोर्टर मोहम्मद शफ़ीक जोकियो सेक्रेटरी ह्यूमन राइट्स जी सदारत हेठि घरेलू तशद्दुद ऐं इंसानी हक़नि जे मसइलनि जे हल बाबति अहम गॾिजाणी। सेक्रेटरी ह्यूमन राइट्स सिंध तहसीन फ़ातिमा चयो आहे त सिंध सूबे में इंसानी हक़नि जी भञकणी खे रोकण ऐं मुतासिरनि खे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम करण जे लाइ हर वक़्तु कोशिशूं जारी आहिनि। हिन चयो त सिंध जो इंसानी हक़नि वारो खातो इंसान जे हक़नि जी भञकणी जो पाण मुरादो नोटिस वठी अवाम खे इंसाफ़ फ़राहम करण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा करे रहियो आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन दरबार हाल मगली में घरेलू तशद्दुद ऐं इंसानी हक़नि जे मसइलनि बाबति अहम इजलास जी सदारत कंदे कयो। उन मौक़े ते डायरेक्टर ह्यूमन राइट्स सिंध आगा फ़खर हुसैन, इंचार्ज शिकायत सेल ह्यूमन राइट्स छठो सिजावल इल्ताफ़ हुसैन तुनियो ऐं ॿिया ऑफिसर पिणु संदसि गॾु हुआ। इजलास में एडिशनल डिप्टी कमिश्नर हिकु ठठो ग़ुलाम दस्तगीर, एडिशनल डिप्टी कमिश्नर ठठो फराज़ अहमद अब्बासी, एडिशनल डिप्टी कमिश्नर सिजावल हबीबुल्ला वगण, सेक्शन ऑफिसर सईद सुमरो, सेक्शन ऑफिसर आशिक अली अबड़ो, असिस्टेंट डायरेक्टर इरशाद अहमद, नाज़िया नाज DSP ठठो सैद अफ्तार शाह, DSP सिजावल मुज़फ़्फ़र जमील, DAO सेकेंडरी हुजूर बख्श ख़ासकली, DAO प्राइमरी नूर सराई, एडिशनल डायरेक्टर सोशल वेलफेयर खुदाबख्श बहरानी, चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर महरीन इकबाल सुमरो, सेफ हाउस जी इंचार्ज खुर्शीद इकबाल, सीनियर साफ़ी बिलावल समो, वाहिद बख्श शोरो, कादिर जाखरो, राजा तनवीर सोनो, मेमन आलमी, इंसानी हकूक़ तंजीम इंटरनेशनल ह्यूमन राइट्स मूवमेंट जे वफ़ाक़रम अब्बासी, लीगल सलाहकार फरहान शम्स, मेमन से तश्कील शाह, शौकत ज़हूर, बशीर शोरो, मेराज शाह, वाजिद अली, सलमान मेरबर, ख़वातीन विंग जी वकार निसा नाज़ खां अलावा इंसानी हक़नि जी तंज़ीमनि ऐं NGOs जे नुमाइंदनि, वकीलनि, साफ़िन, ॿियनि स्टेक होल्डरनि वॾी अंग में शिरकत कई।